जीअं जीअं चेटीचंड पर्व नज़दीक अचे पियो, हर शहर में चेटीचंड पर्व जी धूम नज़र अचे पई। हिन ई अंतर्गत केंद्रीय सिंधी समाज नीमच जे पारां मंगलवार जो चंड फागोत्सव जो आयोजन कयो वियो। हिन मौक़े ते हिकु सुहिणो छप्पन भोग भगवान झूलेलाल जे मंदिर जे समक्ष प्रस्तुत कयो वियो ऐं हिन में बहिराणा समिति ऐं महिला संगठन द्वारा भजन कीर्तन ऐं नचण जो ॻाइण जो प्रोग्राम भी सुहिणो सभिनि खे ॾिसण लाइ मिलियो। गायक कमल ऐं भजन गायिका सोनाली मेघवानी ने हिकु सुठो सुहिणा भजन प्रस्तुत कया, जंहिंमें सभी नचण लॻिया ऐं हिन कार्यक्रम जी धूम पूरे नीमच में ॾिसण लाइ मिली। नीमच जो सॼो सिंधी समाज हिन कार्यक्रम खे ॾिठो ऐं वाखाण कई। त करे लायो चेटीचंड जी तैयारी। सभी पूरी तरीक़े सां चेटीचंड पर्व कीअं मनाइबो, कॾहिं मनाइबो, कंहिं तरीक़े सां छा छा कार्यक्रम आयोजित थींदा, सभिनि जी तैयारी करे लायो, छोकी हाणे समय बिल्कुलु कान बचियो आहे। असां सिंधी समाज जो सभिनि खां वॾो पर्व भगवान झूलेलाल जो जन्म दिवस चेटीचंड पर्व बिल्कुलु सभिनि जे क़रीब आहे ऐं पंहिंजे शहर में हिन जी घणी तैयारी थी चुकियूं आहिनि। ऐं असांजो जेको सिंधी चैनल आहे सिंधी नॉलेज, हिन ते बि पूरे देश भर में किथे किथे चेटीचंड जा कार्यक्रम आयोजित थींदा, सभिनि जी झलकियूं ॾेखारींदुसि। अगरि तव्हांजे शहर में कोई तैयारी हले पई त मूंखे जानकारी ॾियो, मूंखे उन जी सूचना ॾियो ऐं हिन सां गॾु ई जेका चेटीचंड जा कार्यक्रम थींदा उहा बि तव्हां मूंखे वीडियो मोकिलियो, मां ॾेखारींदुसि पंहिंजे चैनल ते। ऐं हिन सां गॾु ई चेटीचंड पर्व ते तव्हां पंहिंजो शुभकामना संदेश भी मूंखे मोकिले था सघो वीडियो में, त हुनखे बि मां पंहिंजे चैनल ते ॾेखारींदुसि। हिन सभिनि ॻाल्हियुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु। संपर्क जेको मुंहिंजो नंबर ॾिनल आहे हिन ते मूंखे कॉन्टेक्ट करो ऐं तव्हां हिन नंबर ते व्हाट्सअप भी मोकिले था सघो ऐं हिन वीडियो खे ॿियनि माण्हुनि ताणी बि पहुचायो ताकि सिंधियत जी ही मुहिम हर सिंधी परिवार ताणी पहुचे। सिंधी नॉलेज जेको ही चैनल आहे ये हर के उम्र लाइ, पूरे सिंधी समाज लाइ आहे, हिकु लाइ कान्हे, सभिनि लाइ। हिन करे हर कंहिंखे ताणी ही सिंधी चैनल पहुचणो घुरिजे ऐं हिन सिंधी चैनल में बि घणी शयूं ॾिसण लाइ मिलंदियूं। तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करजो, लाइक करजो, कमेंट करजो ऐं ॿियनि ताणी पहुचाइण लाइ शेयर करजो। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसराणी सां गॾु सिंधी नॉलेज।